नाज़रीन हिन वक्त मां मौजूद आहियां इकरा स्कूल जैकबाबाद में। हिते मुख़्तलिफ़ इलाक़नि मां जेके बरसात मुतासिरीन आहिनि उहे इकरा स्कूल में आया आहिनि ऐं हिते अची पनाह वरिती अथऊं। वधीक उन्हनि खे कहिड़ियूं सहूलियात जेको आहे DC पारां या मुख़्तलिफ़ माण्हुनि पारां मिलियूं आहिनि उन बारे में अचो त मुतासिरीन सां ॻाल्हायूं त उन्हनि जो इन बारे में छा चवणु आहे। असांखे वधीक तकलीफ़ आहे हिते पाणी जी, बाक़ी राशन जेको नसीबु आहे मालिक जी महिरबानी सां मिले थो पियो। पाणी असां वटि ॾाढी तंगी आहे, पीअण जो पाणी न आहे, बिल्कुलु न आहे। असां ज़िले इंतज़ामिया खे अपील था कयूं त महिरबानी करे असांजो पाणी जो मसइलो हल करनि। अहम ज़रूरत आहे पाणी न आहे। असां से आया आहियूं सिमशाह खां, जायूं बायूं असांजूं किरियूं पियूं आहिनि सफ़ा। असां आयासीं हिते, असांखे हर शइ मिले थी, जाइ मिली। हाणे पाणी जी सिर्फ़ु असांखे थोरी तकलीफ़ आहे हिते, बाक़ी ॿी हर सहूलियत असांखे आहे। ऐं जैकबाबाद जे DC साहब खां, मुख्तियार कार SSP साहब खां और MNA साहब खां मुतालबो इहो ई आहे बराए महिरबानी करे जंहिं ग़रीबनि जा घर किरियल आहिनि, छत किरियल आहिनि, पिया आहिनि रोडनि ते, स्कूलनि में, बराए महिरबानी करे उन्हनि सां ताउन कयो वञे, उन्हनि जी सहूलियत उन्हनि खे ॾिनो वञे। उन्हनि जे ज़रिए सां तव्हां MNA थिया, उन्हनि जे ज़रिए सां तव्हां उन्हनि जी हुकुमरान हलाओ था। बराए महिरबानी करे उन्हनि खे सहूलियत ॾिनो वञे। स्कूलनि जा हाल इहे आहिनि, छतां टिमनि था, पाणी बरसाति हले थी, ॿार घरनि मां निकिरी था अचनि, पोइ बि स्कूलनि में इहो ई हाल आहे। इंतिज़ामिया खे गुज़ारिश आहे त बराए महिरबानी करे उन्हनि खे सहूलियत ॾिनो वञे। नाज़रीन बरसात मुतासिरीन जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। इकरा स्कूल में जेके मुतासिरीन मौजूदु आहिनि हुननि जो ई चवणु आहे त ॿियूं शयूं असांखे मुहैया कयूं वयूं आहिनि, लेकिन पीअण जे पाणी जी असां वटि खोट आहे। असांखे सख़्तु तकलीफ़ आहे, पीअण जो पाणी असांखे फ़राहम कयो वञे। उन्हनि आला अमलदारनि खां, जैकबाबाद जी ज़िले इंतिज़ामिया खां उहो मुतालबो कयो आहे त पीअण जो पाणी जेको असांखे उहो फ़राहम कयो वञे। कैमरामैन सलीम गोलो सां गॾु आबिद अली मंगरियो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।